मलिर में यूनिस टेक्सटाइल मिल यूनिट 2 जे मैनेजर नोमान जी ज्यादती के ख़िलाफ़ सवें पौरत रस्तनि ते निकिरी आया। रज़ाकाबाद खां एहतजाज मुज़ाहिरो करे अवामी प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। एहतजाज में शरीक पौरतनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ, जिन ते मज़दूर दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर ऐं बरतरफ़ पौरतनि खे बहाल कयो जा नारा लिखियल हुआ। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे पौरत मोहम्मद उमर बलोच, मंजूर मुग़ैरी, हाकिम अली ऐं ॿियनि चयो त यूनिस टेक्सटाइल जी बदमस्त मैनेजर नोमान पौरत ख़िलाफ़ रण ॿाहिरि ॾिनो आहे, जेको गैर क़ानूनी गैर इख़लाक़ी अमल आहे। हुन चयो त मैनेजर नोमान HR डिपार्टमेंट जी मिलीभगत सां हर पौरियत जे 15 तनख़्वाहुनि मां चोरी कटौती कराए वञे थी। जेका बि पौरियत इन अमल ख़िलाफ़ आवाज़ उथारे थो त उन ते कूड़ा इल्ज़ाम मढ़े खेनि नौकरी मां बरतरफ़ कयो वञे थो, जेको लेबर कानून ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। हुननि वज़ीर आला सिंध, लेबर मिनिस्टर समेत कंपनी इंतज़ामिया खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते राशि मैनेजर नोमान खे बरतरफ़ करे पौरतुनि खे बहाल कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।